सिंधवासियो मोजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो दिलि सां गौर सां ॿुधो। मुल्क तबाह थी वियो, ॻोठ तबाह थी विया, घर तबाह थी विया, इलाइक़ो तबाह थी वियो। थोरी बि जेकॾहिं अंदरि में को ताक़त या काई शइ रहियल अथव न, दादू वारा, मेहड़ वारा, खैरपुर वारा, माना सॼे सिंध वारा जवान थियो, घर बि विया, फसल विया, आबादियूं वयूं, सॼी उमिरि वोट पी पी खे ॾिनासीं। हाणे असांजो हक़ लॻे थो, जवान थियो उथो। नवाब शाह में ज़रदारी जा 20-30 जेके बंगला ठहियल आहिनि, 7 दौर 8 मंज़िल जा ठहियल आहिनि। जे जवान आयो न, लॾनि जा लॾा खणी वञी घिड़ी वञी वेही रहोसि। इन खां वधीक पोइ असांखे कहिड़ो कमु ईंदो ज़रदारी। ऐं के वञी हेॾे शाह जा जेके इहे भाननि में परते जेको ॻोठ अथसि हिन ते कब्ज़ो कयोसि, चढ़ी वञोसि जगहनि ते। सॼो ॻोठ 4 तंबू, शर्म खां माण्हू ॿुॾी मरे। सॼो ॻोठ खे 4 तंबू मिलियो न। टाइम अथव, हिमत कयो बाबा, वठो कम खे। बच्चा तबाह, घर तबाह, रोड तबाह, रस्ता तबाह, स्कूल तबाह, ॿियो त कुझु कोन मिलियो। हाणे रहण जे लाइ तंबू, उहे तंबू बि चमचा खपाए वञनि। लाख लानत अथव चमचा बेग़ैरत, थुक लानत अथव, ॿुॾी कोन था मरो बेग़ैरतो। तंबू बि ग़रीबनि जा तंबू बि वञी लिकाए खपायो था। थुक लानत अथव ॼमण वारे ॾींहं, लाख लानत अथव बणा। बेग़ैरत क़ौम दुनिया में अहिड़ा न मिलंदा। ग़रीबनि जा तंबू उहे बि वञी खपाइनि। ॿुॾी मरो भणा, शर्म कोन्हे, गैरत मरी वियो, शर्म खती वियो, ख़तम थी वियो माण्हुनि मां। ज़मीर माण्हुनि जो मरी वियो, हया ख़तम थी वई। बाक़ी वोटनि टाइम ते कुते वांगुरु ईअं भॼंदा ईंदई, टोपियूं हे हिते तुरा हणी। अड़े ॿुॾी मरो, शर्म कयो। सॼो ॻोठ तबाह थियो, हुनखे 4 तंबू हाणे ॾिनो। हाणे चइनि ते पाण में विढ़नि, ॿिया वरी चमचा खणी वञनि। थुक लानत अहिड़े चमचनि ते, लानती खोड़ा अहिड़नि चमचनि ते। अलाह जी का बाहि लॻंदनि। अलाह कंदो हिनखे क़बर में कीड़ा पवंदा, हिते हिननि जो नसुल तबाह थींदो। मदीने हे मदीनो